नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदारूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी ठटे जे सरगर्म कारकुन आसिफ अली ज़रदारी रिहाई कमेटी ठटे जे साबिक़ा सदर महरुल्ला ब्रोही पंहिंजे प्रेस बयान में चयो आहे त सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी ऐं पीपी नौजवान क़यादत आशिक़ हुसैन ज़रदारी जे बारे में कुछ नाम निहाद शख़्स फज़ूल ऐं बेबुनियाद इल्ज़ाम तराशी कनि पिया, जंहिं ते वधीक ॻाल्हाइण ई वक़्त जी बर्बादी आहे ऐं जंहिंजी भरपूर मज़म्मत कजे थी। हिन चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत ज़रदारी ख़ानदान में ॾफेड़ विझण जे लाइ करोड़े कूड़ियूं ऐं मनगढ़ंत ख़बरूं पियूं हलायूं वञनि, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी सदाकत नाहे। हाजी अली हसन ज़रदारी ऐं आशिक़ हुसैन ज़रदारी जा संदसि ख़ानदान जे कंहिं बि फ़र्द में कंहिं बि क़िस्म जो को बि इख़्तिलाफ़ नाहे। इल्ज़ामात ऐं ख़बरूं सरासर कूड़ ते मुबनी आहे ऐं ज़रदारी ख़ानदान ऐं ख़ासि तौर ते सिंध जी अवाम सां साज़िश आहे, छो जो हाजी अली हसन ज़रदारी सिंध में असेंबली में वाहिद MP आहे जंहिं पंहिंजे चूंड तक में बिना कंहिं तफ़रीक़ जे हज़ारें तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं ॾींहुं राति अवामी ख़िदमत जे जज़्बे सां सरशार अवाम जी ख़िदमत में मसरूफ़ अमल आहिनि। आशिक़ हुसैन ज़रदारी बि सिंध जो बहादुर पुटु आहे जेको हर वक़्तु अवामी ख़िदमत में मसरूफ़ रहंदो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उभरंदड़ चमकंदड़ सितारो आहे। महरुल्ला ब्रोही वधीक चयो आहे त दुश्मन सिंध जे ॿिन्ही शख़्सियतुनि जी अवामी ख़िदमत ऐं जज़्बे ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि, जेको पंहिंजी नापाक साज़िश ऐं कोशिशुनि में नाकाम रहंदा।